इन करे इन हर शोबे में आहे। हर माण्हू पंहिंजे हिसे जो कमु कंदो त सिंध धरतीअ जो जे लाइ माण्हू कुझु करे सघंदो। जॾहिं छड़ी करप्शन इहा बि कोन्हे त तव्हां कंहिंखां पैसा वरिता त करप्शन आहे। करप्शन इहा बि आहे त तव्हां पंहिंजी सही ड्यूटी नथा कयो। तव्हांखे जॉब्स आहे, नौकिरी आहे, टीचर आहे, जेकॾहिं उहो ॿार खे पढ़ाए नथो त इहा बि करप्शन आहे। इहो बि सिंध खे नुक़सानु आहे, इहो बि पाकिस्तान खे नुक़सानु आहे। तंहिंजे करे हर हिकु माण्हूअ खे पंहिंजे हिसे जो कमु करणो पवंदो ऐं उन ते सभु जेसि ताईं तव्हां दोस्त उनखे सही लिखंदव न, सही जेको आहे उनखे हाईलाइट न कंदव, तेसि ताईं वॾी में वॾी जेको तव्हां कलम आहे वधि में वधि तव्हां ई हुनखे बहितर करे सघो था। अफ़सोस आहे इहो चवणो पए थो त असांखे पहिरियां त जेके उस्ताद टीचर ते जेको आहे हथु खॼंदो हुयो त मां सिफ़ारिशी खयल आहिनि। या हाणे जेके असांजा दोस्त मेरिट ते आया, मूंखे ॾाढी ख़ुशी थी त हाणे जेके मेरिट ते आया आहिनि इहे ज़रूरु वीचारा कुझु न कुझु उन्हनि जी असां बि हिमत अफ़ज़ाई कयूं। हाणे उहा हिमत अफ़ज़ाई त उन्हनि जी असां शुरू कईसीं जीअं चयो कयोसीं। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त 2 किलोमीटर ते बि उहे उस्ताद पढ़ाइण जे लाइ तयारु न आहिनि। जेकॾहिं कंहिंजी ख़ुदा न ख़ास्ता मां पंहिंजे सभु शइ तव्हांजे हथ आहियूं, कलम तव्हांजे हथ आहे, तव्हांजे ख़बर जी तरदीद न अचे। तरदीद आई माना हिकु दफ़ो आई, ॿियो दफ़ो आई त उहो माना उन खां माण्हू हटी वेंदा। यार हिन ते कूड़ी ख़बर बि अची सघे थी ऐं सही ख़बर हलाईंदो, मतिलबु ग्रंथीअ सां शयूं आहे हलाईंदो, ख़बर ॾींदव त उन ऑटोमेटिक तव्हां ॾे माण्हू वधंदा, माण्हू तव्हां ॾे ईंदा, तव्हांखे गाह ॾींदा ऐं तव्हां उन शइ खे हाईलाइट कयो। ऐं हा ज़रूरु मां इन शइ ते चवंदुसि त भले एजुकेशन हुजे, हेल्थ हुजे या डिस्ट्रिक्ट काउंसिल हुजे या जेकी बि तव्हां थोरो वेही पंहिंजे हिसाब सां भेट कयो त कहिड़े इदारे में अॻु में छा हुयो, हाणे केतिरो कमु सुठो हले थो, कीअं जेका आहे पंहिंजो बहितरी आई आहे, उन शइ ते ज़रूरु तव्हां लिखो। ऐं उन खे जेकॾहिं लिखो था त उहा तव्हांखे पूरी ख़बर हुजणु खपे ऐं उहा ख़बर जेका आहे उहो वज़ीर आला ताईं हली वञे त जीअं उनजो थोरो रिज़ल्ट अचे ऐं उहो उन ते हिकिड़ी बहितरी अची वञे। वरी उनखे पोइ उनखे लिखो त बाबा हिन असांजे हिन मां असांजे हिन ख़बर मां हीअ ख़बर जेका आहे हीअ बहितर थी। उन्हनि थोरो शायदि माण्हुनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे, उन इदारे जी हौसला अफ़ज़ाई थींदी